वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तो फमन लम यस्तति मिनकुम तौला अन यनकिहल मुहसनातिल मुमिनाति व मिम्मा मलकत अयमानुकुम मिन फतियातिकुम अल मुमिनात वल्लाहु आलम बिईमानिकुम बादुकुम मिन बाद फन्किहुहुन्ना बिइज़्नि अहलिहिन्ना व आतूहुन्ना उजूरहुन्ना बिल मारूफ मुहसनातिन गैर मुसाफिहात वला मुत्तखिज़ाति अख़दान फ़इज़ा उहसिन्ना फ़इन अतैना बिफ़ाहिशतिन फ़अलैहिन्ना निस्फ़ु मा अलल मुहसनात मिनल अज़ाब ज़ालिका लिमन ख़शियल अनता मिनकुम व अन तस्बिरू खैरुल लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुन नबियुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त तव्हां आज़ाद औरतुनि सां निकाह कयो। जेकॾहिं तव्हां में इहा ताक़त न आहे, आमदनी जा ज़रिया न आहिनि, पैसा न आहिनि, त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो पोइ बानियुनि सां निकाह कयो। यानी कंहिं शख़्स जी बानी आहे पर मुसलमान हुजण जो ज़रूरी आहे, यानी बानी हुजे पर मोमिनियाणी हुजे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो पोइ तव्हां उनजी बानीअ सां निकाह कयो। इन जी सूरत कहिड़ी थींदी त उहा बानी पंहिंजे मालिक जी ख़िदमत कंदी, पर निकाह कंहिं मर्द सां कंदो कराईंदो जॾहिं उहो जेको उनजो मालिक हूंदो, जेको उनजो आका हूंदो, उहो इजाज़त ॾींदो त मां मोकल ॾियां थो पियो त तूं भली मुंहिंजी बानी सां निकाह कर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंजी ज़िंदगी खे आसान करण जे वास्ते हीउ हुकुम हिन आयत मुबारक में इरशाद फरमायो आहे। फमिम्मा मलकत अयमानुकुम मिन फतियातिकुमुल मुमिनात वल्लाहु आलमु बिईमानिकुम बादुकुम मिन बाद। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांजो बाज़ मथां ईमान खे ॼाणे थो पियो। फन्किहुन्न बिइज़्नि अहलिहिन्न व आतूहुन्न उजूरहुन्न बिल मारूफ मुहसनातिन गैर मुसाफिहात। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त उन जे मालिक जे इज़्न सां उन बानी सां निकाह कयो ऐं उहा बानी पंहिंजे मालिक जी ख़िदमत कंदी, बानी रहंदी, आज़ादु न हूंदी, उहो पंहिंजे मर्द सां मिलंदी रहंदी, उनखे मालिक एतिरी इजाज़त ॾींदो। इहो उन सूरत जे अंदरि जॾहिं हुनखे निकाह करण जी कंहिं पासे बि सहूलियत नथी मिले। फरमात वला मुत्तखिज़ाने अख़दान, ऐं अहिड़ी औरतुनि सां निकाह न कयो ॿारनि सां जेके ग़लति क़दम खणंदड़ आहिनि। फ़इज़ा उहसिन्ना फ़इन आतैन बिफ़ाहिशतिन फ़अलैहिन्न निस्फ़ु मा अलल मुहसनात। ऐं बानी जा जेके अहकाम आहिनि उहे आज़ादु औरत जे अंदरि अधु आहिनि। जे आज़ादु औरत खे तलाक 3 ॾिबियूं तॾहिं उहा मुतलका थी वेंदी, पर बानीअ खे 2 तलाकूं ॾिबियूं त उहा मुतलका थी वेंदी। ऐं ॿियो हुकुम हीअ आहे त जेकॾहिं आज़ादु औरत खां ग़लति कमु थी वञे त उनखे शरीयत जे अंदरि सज़ा मिलंदी 100 लकुड़, यानी 100 दरा। पर बानी खां जेकॾहिं ग़लति कमु थी वञे त उनखे अधु उनजी सज़ा मिलंदी, यानी 50 दरा उनखे हया वेंदा। ज़ालिका लिमन ख़शियल अनता मिनकुम, इहो उनजे वास्ते आयो जेको ज़िना खां बचणु चाहे थो पियो। वान तस्बिरू खैरुल लकुम, जेकॾहिं सबिर कयो त भलो आहे तव्हांजे लाइ। वल्लाहु गफ़ूरुर रहीम, अल्लाह ताला बख़्शणहार ऐं रहम कंदड़ आहे। यानी औरत आज़ाद जे अहकामनि में ऐं बानी जे अहकामनि में ही फ़र्क़ु आहे त आज़ाद औरत खे मुकमिल सज़ा मिलंदी ऐं बानीअ खे अधु सज़ा मिलंदी। जेके संसार जो जेको हुकुम आहे उहो बानीअ खे नथो थी सघे, बानी जे लाइ साक़त थियल आहे, बाक़ी दरनि जी सज़ा हुनखे मिली सघे थी। फरमाए त युरीदुल्लाहु लियुबय्यिन लकुम व यहदीकुम सुननल लज़ीन मिन क़ब्लिकुम। इरादो करे थो अल्लाह ताला जो तव्हांजो बयानु करे वास्ते तव्हांजे ऐं हिदायत करे तव्हांखे तरीक़ो तव्हां खां अॻु में जेके गुज़री विया आहिनि उनजे तरीक़े खे बयानु करे। वयतूब अलैकुम,
वल्लाहु अलीमुन हकीम। ऐं अल्लाह ताला पंहिंजे रहमत सां तव्हांजे मथां रुजू फरमाए थो पियो। अल्लाह ॼाणींदड़ हिकमत वारो आहे। वल्लाहु युरीदु अन यतूब अलैकुम व युरीदु अल्लज़ीना यत्तबिऊन शहवात अन तमीलू मैलन अज़ीमा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरादो फरमाए थो पियो पंहिंजे रहमत जो मथे तव्हांजे। ऐं जेके ख़वाहिशनि जी ताबेदारी कनि था पिया उहे इरादो इहो था कनि जो तव्हांखे हक़ खां एतिरो परे कनि जो हक़ तव्हांजे क़रीब न हुजे ऐं तव्हां हक़ जे क़रीब न हुजे। यानी रिश्तेदारी जे अंदरि, माइटी जे अंदरि ऐं उन जे अंदरि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकाम जी ताबेदारी करणु ज़रूरी आहे। घरू मसइला इंसान जा जेके आहिनि उन में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आसानी फरमाइण जे लाइ पंहिंजे अहकामनि खे बयानु फरमाए थो पियो। पर हिन वक़्तु बि दुनिया जे अंदरि ईअं आहे, खोड़ मुहर्रिमात आहिनि जंहिंसां माण्हू निकाह कनि था पिया। ईअं मुहर्रिम इन त दुनिया में अहिड़ा माण्हू, असां अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, असां वटि भेण बि आहे, माउ बि आहे, धीउ बि आहे। इहे रिश्ता अॼु बि दुनिया में अहिड़ा माण्हू आहिनि जंहिं वटि इहे रिश्ता आहिनि ई कोन। माउ खे माउ नथा सम्झनि, धीउ खे धीउ नथा सम्झनि, भेण खे भेण नथा सम्झनि। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त रब करीम तव्हांखे पाक ज़िंदगी, सुठी ज़िंदगी अता फरमाए थो। ॾिसो था न, जीअं पंजो सिपारो शुरू थियो आहे त औरतुनि जा मसइला शुरू थी विया। निसा, सूरत जी निसा जी माना इहा आहे औरतूं, त उन में अल्लाह ताला इन अहकामनि खे बयानु फरमाए थो पियो। इन में तव्हां अंदाज़ो लॻायो त निकाह करणु केतिरो ज़रूरी आहे। निकाह जेको आहे एॾो त ज़रूरी आहे जो माशरे में हर बुराई खे निकाह ख़तमु करे थो पियो। इंसान जे मथां जेको वज़न रखियलु आहे न, मर्द ऐं औरत जे मथां, निकाह जे ज़रिए सां अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकातुनि खे साकित करे थो पियो। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला इरशाद फरमाइनि था पिया त अल्लाह जे महबूब इरशाद फरमायो त टिनि कमनि में देरि न कंदा कयो। हिकु त निमाज़ जो वक़्तु थिए त निमाज़ पढ़ण में देरि न कयो। ॿियो त जॾहिं जनाज़ो हाज़ुरु थिए त उनखे जल्दी दफ़न करण जे लाइ, उनखे कफ़न ॾियण जे लाइ उनजी तजहीज़ तकफ़ीन में देरि न कयो। ऐं ॿिए नंबर में त तव्हांजे घर जे अंदरि तव्हांजी औलाद निकाह जे क़ाबिल थी वञे न त उन में बि देरि न कंदा कयो। हाणे असांखे रस्मनि मारे छॾियो आहे। रस्मनि त बाबा विहांउ जो ख़र्चु गॾु करिणो आहे, सोन बि वठिणो आहे, हे कम बि, जेके ग़ैर ज़रूरी कम आहिनि। ऐं इस्लाम में निकाह ख़बर त कीअं थींदो आहे? इस्लाम जे अंदरि निकाह सिर्फ़ु महर जो इंतज़ाम कर। जेको महर शरीर जेको आहे उहे 2.5 तोला चांदीअ जा हुजनि या 2.5 तोला चांदी जी क़ीमत हुजे, उहो सिर्फ़ु उहो इहतमाम कर। लटनि मटाइण जी बि ज़रूरत न आहे, सिर्फ़ु उते जो उते निकाह पढ़ी दुआ घुरी छॾ। इहो सुन्नत तरीक़ो आहे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जेकॾहिं तौफ़ीक़ ॾे त वरी सुबुह जे टाइम में याने वलीमो करे, उहो वलीमो करणु मुंहिंजे मदीने वारी साईं जी सुनत आहे। पर असांजे रस्मनि असांखे टंगे छॾियो आहे, रस्मनि असांखे बेकार करे छॾियो आहे। इन रस्मनि जे करे असां सदा भोॻे रहिया आहियूं। माशरे जे अंदरि अहिड़ियूं बुरायूं पैदा थी वियूं आहिनि जो ॾिसो था त हर रोज़ु नई ख़बर आहे, नई ॻाल्हि आहे। सिर्फ़ु इन करे आहे जो असां मुस्लमान थी करे असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े खे छॾे ॾिनोसीं, उनजी फर्मा बरदारी खे छॾे ॾिनोसीं। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात हिन आयतुनि में फरमाए त निकाह जेकॾहिं आज़ादु औरतूं नथियूं मिलनि त पछाड़ी बानी सां बि कयो, जो निकाह करण सां त तव्हां गुनाह खां त बची पवंदव न। गुनाह खां बचण जो तरीक़ो इहो आहे। हाणे ॾिसो था त केॾियूं हालतूं असांजे मुल्क में लॻियूं पियूं आहिनि, सिर्फ़ु असांजे करतूतनि जे करे, असांजे अमलनि जे करे इहे सबबु बणिजनि था पिया। हिकु त पीउ माउ अज़ाब बणिजी थो वञे, पोइ सुभाणे जेकॾहिं औलाद ग़लति क़दम खणे थो पियो न त पोइ वरी उनजे लाइ सज़ा बि मुक़ररु आहे। वारो कयो बाबा पकड़ियो, हीअं कयो, हे ज़ुल्म थी वियो। पर तो जो जेके नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, वालिदैन जेके नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, उनजो ज़िम्मेवारु केरु आहे? उहो बि त सोचणु घुरिजे न। त जॾहिं तव्हांखे आसानी बि मिले थी पई, तव्हांजे लाइ रिश्तो बि आहे ऐं तव्हांजे लाइ जाइ बि आहे, त तव्हां उन मसइले खे जल्दी हल करे वठो त हुननि जी ज़िंदगी ठही वञे। जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरत तव्हां अहिड़नि औरतुनि सां निकाह कयो जेके घणे ॿार ॼणण वारियूं औरतूं हुजनि। असां त ॼणनि त थोरियूं ॼणनि, जिन असांखे वरी छाजे लाइ असांजी रोज़ी तंग आहे, छो जो असां पाण कंजूस आहियूं न। असां पंहिंजे अहिड़े नज़रे जा असां शिकार बणिजी विया आहियूं त अयाल वॾो थींदो त केरु खाराईंदो, जायूं प्लाट केॾा महांगा आहिनि, किथे वेहंदा। हीअ ख़ुदा जी हेॾी ज़मीन पई आहे, हेॾी ज़मीन आहे जेका अल्लाह ताला पंहिंजे मख़लूक जे ख़लके छॾी आहे।
इहो नज़रियो असां मुस्लमाननि जो न आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाती बाबरकात में त तनाकहू व तवालदू व तकासरू, निकाह कयो ऐं औलाद घणी कयो, कसरत सां कयो। जेतिरी औलाद तव्हांजी वधंदी एतिरी मदीने वारे साईं जी उम्मत वधंदी। पाण फर्ज़ मां घणी उम्मत ते फ़ख़ुरु कंदुसि ऐं हर नबी जे अॻियां फ़ख़ुर सां अॻियां हलंदुसि त मुंहिंजी उम्मत सभिनी उम्मतुनि खां मथे आहे। मुस्लमान खे इहो नज़रियो रखणु घुरिजे। अलाह ताला अॻिते क़ुर पाक जी आयत में फरमाए थो पियो त हिकु इमलाक जे ख़ौफ़ खां त हीअ औलाद ॼणे, इहो काफ़रनि ऐं मुशरिकनि जो नज़रियो त हीअ औलाद जेकॾहिं ॼमा थी त मुंहिंजी मानी खाई इहे वेंदा, मां काथां खाईंदुसि। अलाह ताला क़ुर पाक में फरमाए थो पियो। इहो मुस्लमाननि खे नज़रियो न रखणु घुरिजे। इहो नज़रियो ग़ैर इस्लामी आहे, इस्लामी न आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात रज़ाक आहे, रिज़्क़ ॾियण वारो आहे। ऐं शरई लिहाज़ सां जेके बि हुक़ूक़ आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां निभाईंदासीं न त असांखे अजुर बि मिलंदो ऐं असांजी ज़िंदगी जे मथां जेको बोझ आहे उहो बि हटी वेंदो ऐं ख़ुदा ताला अॻिते बि आसानियूं फरमाईंदो। जंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए थो माशरे जे अंदरि जेकॾहिं बुराइनि खे रोकणो आहे त तरीक़ो इस्लामी जो हुजणु ज़रूरी आहे। ऐं अॻु में मां तव्हांखे अर्ज़ु कयमि न त औरतुनि खे ज़बरदस्ती बि निकाह न आहे करणु, छोजो ज़बरदस्ती निकाह जाइज़ न आहे। जो कंहिं औरत जे मथां मुसलत थी ऐं उनखे ज़ुरी निकाह करे ॾियणु इहो बि इस्लाम जे अंदरि मना थियल आहे। पर औरत पंहिंजे पसंदि सां, पंहिंजी चाहत सां चइबो आहे न त फलाणो पुटु फलाणे जो क़बूल अथई, इहो छो चइबो आहे? माना इहा पसंदि जी शादी आहे न, नापसंदि जी थोरी आहे। हे खणी वञी कोर्ट ते चाढ़े के पसंदि जी शादी आहे। पसंदि जी शादी इहा न आहे। पसंदि जी शादी इहा आहे जेका शरई तरह सां वकील उन खां वञी पुछा थो करे त फलाणो पुटु फलाणे जो तोखे क़बूल आहे, त इहा जेका ख़ातून क़बूल करे थी पई इहो त पसंदि जी शादी आहे न, ॿी कहिड़ी आहे? ऐं असां ग़लति रस्ते खे अख़्तियार करे असां पंहिंजे लाइ वबाल बणाए छॾियो आहे। अलाह ताला हर मुस्लमान खे हिदायत अता फ़रमाए, असांखे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।